अस्सलाम वालेकुम नाज़रीन। प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हांखे ख़बर अथव हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ महिमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं जिगर जी बीमारियुनि बाबति तव्हांखे ॼाण ॾींदासीं त जिगर जूं मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि जीअं हेपेटाइटिस बी ऐं सी जेका उहा तमामु ख़तरनाक आहे, उन बारे में ॼाणींदासीं। 28 जुलाई ते सॼी दुनिया में जिगर जी बीमारियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वञे थो। उन हवाले सां तव्हांखे ॼाणींदासीं त जिगर जूं बीमारियूं जेके आहिनि का बची कीअं सघिजे थो, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि, छा उनजे लाइ का बचाव जी वैक्सीन वग़ैरह आहे या न आहे। जेकॾहिं बीमारी अची थी वञे जिस्म में, छा उनखां इलाजु कराए असां पंहिंजी जान छॾाए सघूं था। पर ॾिठो वियो आहे हिते त कहिड़ी बि बीमारी हुजे, हेपेटाइटिस हुजे या ॿी का हुजे, कुझु हिते बीमारियूं ज़ाहिर देरि सां थियनि थियूं। ॿियो वरी असां जेके मरीज़ आहिनि उहे बि हिनखे जेको सो लापरवाही जे करे ॾाढो देरि सां ईंदा आहिनि इस्पताल में। इन करे इहो जिगर जी बीमारियुनि जो इलाजु करणु उहे ॾाढो जेको सो मुश्किल थी वेंदो आहे। सो बहरहाल कोशिशि कंदासीं तव्हांखे ॼाणींदुसि जिगर जी बीमारियूं कहिड़ियूं आहिनि, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। इन सिलसिले में अॼु मूंसां जेको महिमान आयो आहे नाले वारी प्रोफेसर ऑफ मेडिसिन डॉक्टर शबनम नवीद मूंसां गॾु आहे, जेको पाण जिना इस्पताल जेका आहे या जिना मेडिकल सेंटर जेको आहे उन में हेड ऑफ डिपार्टमेंट आहिनि पंहिंजे वार्ड जा मेडिसिन जा। तो डॉक्टर साहब खां पुछंदासीं त जेकॾहिं तव्हां जिगर जो जेको आलमी ॾींहुं आहे उहो दुनिया में छो मल्हायो वेंदो आहे जिगर जी बीमारियुनि जो, ऐं जेकॾहिं जिगर जूं बीमारियूं छा वधी रहियूं आहिनि, घटी रहियूं आहिनि, उनजे इलाज जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वरी महिरबानी मैडम तव्हां हिते आयो। डॉक्टर साहब पहिरीं शुरू ई था करियूं त कंहिं बीमारी जो असां आलमी ॾींहुं छो मल्हाईंदा आहियूं? 28 जुलाई ते हर साल सॼी दुनिया में जिगर जी बीमारियुनि जो आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे। छा इन सां को फ़ाइदो आहे या इन सां तव्हां आम माण्हुनि ताईं कीअं पहुचंदा आहियो? छा इन सां को फ़ाइदो बि थी सघे थो? जी ॾिसो, 28 जुलाई ते सॼी दुनिया में हेपेटाइटिस डे मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान में बि मल्हायो वेंदो आहे। पाकिस्तान में इन लाइ मल्हायो वेंदो आहे छो पाकिस्तान में हेपेटाइटिस जा केसिस काफ़ी जेके आहिनि सो रिपोर्ट थींदा आहिनि। कंहिं बि आलमी ॾिहाड़े खे मल्हाइण जो मक़सदु इहो हूंदो आहे कंहिं बि बीमारी जे हवाले सां त उन जे बारे में अवेयरनेस यानी कि ॼाण मालूमात जेका आहे उहो आम माण्हू खे ऐं डॉक्टर्स खे पहुचाई वञे, ताकी उहे बीमारियूं जंहिंखां बची सघिजे थो या जंहिंजो इलाजु मुमकिन आहे उन जे बारे में आम माण्हू खे सही तरीक़े सां मालूमात हासिल थी सघे। सो उन जे करे पूरे पाकिस्तान में हर जॻह ते, हर हॉस्पिटल में, ॿियनि जॻहनि ते, नंढे ऐं वॾे हॉस्पिटलनि में जेको आहे सो डिफरेंट क़िस्म जा प्रोग्राम, अवेयरनेस प्रोग्राम कया वेंदा आहिनि। अवेयरनेस प्रोग्राम जो मतिलबु इहो आहे जंहिंमें आम माण्हू खे बि नॉलेज ॾिनी वेंदी आहे। उन सां गॾोगॾु जेको आहे सो हेल्थ केयर वर्कर्स मतिलबु डॉक्टर्स आहिनि, नर्सिस आहिनि, टेक्नीशियन्स आहिनि, उन्हनि सभिनीनि खे जेको आहे सो इन बीमारी खां बचाव, इन बीमारी जे इलाज जे बारे में जेको आहे सो ॼाण ॾिनी वेंदी आहे। न त कहिड़े तरीक़े सां तव्हां ताईं पहुचंदो? छा जेके इस्पताल में मरीज़ आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे ॼाणींदा या ॿिया बि तरीक़ा आहिनि सॼी दुनिया में आम माण्हुनि ताईं कीअं पहुचो था त भई हीअ बीमारी आहे, उनजूं हीअ निशानियूं आहिनि, हीअ इलाज आहे? सेमिनार्स थियनि था, सोशल मीडिया ते डिफरेंट कैंपेन आहिनि, अवेयरनेस मैसेजिस थियनि था। उन जे अलावा जिथे जिथे इहा सहूलियत मौजूदु आहे, जिथे स्क्रीनिंग थी सघे थी या वैक्सीनेशन थी सघे थी, उते असां वैक्सीनेशन जो जेको आहे सो ड्राइव हलाईंदा आहियूं या स्क्रीनिंग ड्राइव हलाईंदा आहियूं। यानी माण्हुनि खे उन जे बारे टेस्ट जे बारे में मालूमात ॾींदा आहियूं, उन खां बचाव जे बारे में मालूमात ॾींदा आहियूं। सो डिफरेंट तरीक़नि सां जेको आहे सो इहा ॼाण, इहा मालूमात जेका आहे सो आम माण्हुनि ताईं ऐं ॿियनि डॉक्टर्स ताईं पहुचाई वेंदी आहे। मीडिया जे थ्रू वेंदा आहियो? जी बिल्कुलु, मीडिया आहे, डिफरेंट चैनल्स आहिनि, टीवी चैनल आहे, रेडियो आहे, उन जे अलावा बि डिफरेंट नंढा नंढा प्रोग्राम्स आहिनि। उन तरीक़े सां जेका सो ॼाण ॾिनी वेंदी आहे। मतिलबु हर तरीक़े सां अख़बार में जंहिं अप्रोच कयो था त माण्हुनि ताईं पहुचे त आख़िर में हेपेटाइटिस या का बि बीमारी छा आहे, उन कीअं बची सघिजे थो, इहे सभु तरीक़ा आहिनि। हर साल मल्हाइण था? छा सॼी दुनिया जे माण्हुनि खे एतिरी ॼाण कोन्हे या हर साल मल्हाइणु ज़रूरी आहे? माना कुझु माण्हुनि खे ॼाण न आहे उन ताईं पहुचणो? बिल्कुलु, काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जिन खे इहा ॼाण न आहे त इन खां बचाव जा कहिड़ा कहिड़ा तरीक़ा आहिनि, या काफ़ी माण्हू इहे आहिनि जिन खे इहा सम्झ न आहे त इहा बीमारी फैलिजे कीअं थी। त इहा ॼाण ॾियणु तमामु ज़रूरी आहे। छाला जो पाकिस्तान में कुझु अहिड़ा सबब बि आहिनि जंहिंजे करे बीमारी घणो फैलिजी रही आहे। सो अगरि उन्हनि शयुनि खां अवॉइड कजे त माण्हू पंहिंजो पाण खे बचाए सघे थो। या ख़ुदा न ख़ास्ता अगरि बीमारी लॻी वई आहे त इहा ॼाण ॾियणु तमामु ज़रूरी आहे त हुनजो इलाजु तमामु सिंपल आहे, मौजूदु आहे, ऐं उन जे सक्सेस रेट तमामु घणो आहे। यानी अगरि उनखे इलाजु ॾिनो वञे त उहे ठीकु बि थी सघनि। कहिड़ियूं आम कॉमन जिगर जूं कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके जंहिंजा मरीज़ तव्हां वटि अचनि था ख़ासि तौर ते? हिकिड़ो त ॾिसो वायरल हेपेटाइटिस आहे। वायरल हेपेटाइटिस मतिलबु हेपेटाइटिस A, B, C, D ऐं E जा पेशेंट आहिनि। सही आहे। वायरल हेपेटाइटिस जे अलावा जेको आहे सो फैटी लिवर जा पेशेंट असां वटि अचनि था, या पोइ वरी हेपेटाइटिस जी कॉम्प्लिकेशन वारा पेशेंट अचनि था, जीअं हेपेटोसेलुलर कार्सिनोमा आहे, यानी कैंसर जो पेशेंट थी वियो,
या सिरोसिस जो पेशेंट थी वियो, एसोफेजियल वराइसिस आहिनि, यानी जेके रत जूं उल्टियूं माण्हुनि खे थियनि थियूं, उन सां गॾु पेशेंट अचनि था, कॾहिं कॾहिं पेशेंट बेहोशी सां या जिगर जे फेलियर सां गॾु बची वञनि था। अच्छा, सिरोसिस जो हेपेटाइटिस वायरल सां को तालुक़ु आहे? जी, वायरल हेपेटाइटिस जेकॾहिं कंहिंखे थिए थो ऐं उनजो इलाज न कयो वञे ऐं कंटिन्यूसली वायरल हेपेटाइटिस जिस्म में मौजूदु रहे, वायरस जिगर खे ख़राबु कंदो रहे, त वक़्त सां गॾोगॾु कुझु सालनि खां पोइ जेको आहे उनमें चांसिस हूंदा आहिनि त उहो जिगर डैमेज थी वञे, सुकिड़िजी वञे, उनमें फाइब्रोसिस थी वञे, उनजो साइज़ नंढी थी वेंदी आहे। ॿिया बि ज़रिया आहिनि उनजा? फैटी लिवर डिज़ीज़ आहे या कैंसर आहे? कैंसर में सिरोसिस तो सच कोन थींदो आहे, सिरोसिस जे करे कैंसर जा चांसिस वधी वेंदा आहिनि, पर जेकॾहिं जीअं डायबिटिक पेशेंट आहिनि उन्हनि में फैटी लिवर डिज़ीज़ जा चांसिस वधी वेंदा आहिनि, या उन्हनि में वधीक चांसिस हूंदा आहिनि जेकॾहिं उहे इंसुलिन वग़ैरह लॻाइनि था, त उन्हनि में बि हेपेटाइटिस बी या सी थियण जा चांसिस घणा थी वेंदा आहिनि। त इहे सभु पेशेंट अहिड़ा आहिनि जंहिंमें अॻिते हली काफ़ी सालनि खां पोइ सिरोसिस जो मर्ज़ थी सघे। अच्छा, हेपेटाइटिस ए आहे या बी आहे, सी आहे, ई आहे, तव्हां ये हिकिड़ो ई ग्रुप आहे, इनखे ॿिनि ग्रुपनि में? ये डिफरेंट क़िस्म जा वायरसिस आहिनि। उन में कुझु वायरस अहिड़ा आहिनि जेके जिस्म में कुझु टाइम में बीमारी करे ऐं उन खां पोइ पाण ई ठीकु थी वेंदा आहिनि। उहे कहिड़ा आहिनि? जीअं इहे सभई वायरसिस जेके आहिनि सो पाण बि ठीकु थी सघनि था, चाहे उहो ए हुजे, बी हुजे, सी, डी, ई हुजे, पर उन में सभिनी खां आम जेके 2 वायरसिस आहिनि जीअं हेपेटाइटिस ए ऐं ई आहिनि, इहे बसि कुझु टाइम खां 2 हफ़्ते खनि खां पोइ घणो करे चांसिस इहो हूंदो आहे त इहे जिस्म पाण ई ठीकु थी वेंदा। दवा न बि वठे त ठीकु थी? हा, न बि दवा वठे त बि ठीकु थींदा, मतिलबु चांसिस तमामु घणा हूंदा आहिनि त उहो ठीकु थींदा। इहे कीअं ईंदा आहिनि असांजे जिस्म में, इन जो फैलजण जा जेको आहे कीअं असां ताईं पहुचंदा? हेपेटाइटिस ए ऐं ई घणो करे जेकॾहिं इन्फेक्टेड खाधो आहे या पाणी आहे उन जो साफ़ न हुजे खाधो या पाणी, हा पाणी न हुजे त उन जे करे उनजो चांसिस वधी वेंदा आहिनि, इन करे थींदो आहे। ऐं जेका हेपेटाइटिस बी ऐं सी आहे उहे कहिड़े तरीक़े सां असांजे जिस्म ते पहुचनि था? छा हिन जा का ज़रिया आहिनि पहुचण जा? जी, हेपेटाइटिस बी ऐं सी घणो करे जिस्म जी रतूबत जे थ्रू या रत जे थ्रू ऐं या जेकॾहिं माउ जेका हामला आहे उहा उन्हनि खे इन्फेक्शन आहे त उन्ही जे ॿार ताईं जेको आहे सो वञी सघे थो, मर्द खां औरत में इन्फेक्शन लॻी सघे थी, इहे कुझु चांसिस अहिड़ा आहिनि जंहिंजे करे इहा इन्फेक्शन लॻे थी। अच्छा, सुईअ जो बि उन में को रोल आहे? रीस सिरिंज जेके माण्हू इस्तेमालु कंदा आहिनि, हिकिड़ी सुई मुख़्तलिफ़ मरीज़नि खे लाइ, इन जे करे हेपेटाइटिस बी सी बि फैलिजी सघे थी? जी, जिस्म जी रतूबत या असां चयो त रत जे करे इहा बीमारी फैलिजे थी, त उहा जंहिं बि ज़रिए सां हिकु माण्हू जो रत ॿिए माण्हू जे जिस्म में पुॼंदो या उन खे लॻंदो त उन में थी सघे थी। उन में पोइ सिरिंजिस जो इस्तेमालु आहे। आम माण्हू जेको ॿाहिरि वञी शेव ठाराए थो ऐं उहो साॻी जेका आहे सो शेव करण वारी पाकी जॻह असां चवंदा आहियूं शायदि, उन जे इस्तेमाल सां जेको आहे उन सां थी सघे थो। जेकॾहिं को सर्जरी या प्रोसीजर थियो आहे उन में स्टरलाइज़ इंस्ट्रूमेंट्स यूज़ न आहिनि थिया, सर्जरी जो साफ़ सुथरा इंस्ट्रूमेंट न हुया, त उन में थियण जा चांसिस आहिनि। या जेकॾहिं कंहिं मरीज़ खे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं वजह सां रत चढ़ाइण जी ज़रूरत पई आहे ऐं उहो जेकॾहिं कंहिं प्रॉपर ब्लड बैंक मां रत नाहे वरितो वियो ऐं उहो इन्फेक्टेड रत हुयो त उन में बि चांसिस आहिनि त उहो हेपेटाइटिस जेको आहे सो जिस्म में मौजूदु थी। अच्छा, अक्सर चयो वञे थो जेकॾहिं ॾिठो वियो आहे हेपेटाइटिस बी ऐं सी जो ज़िक्र करियूं या HIV जो ज़िक्र करियूं, छो त हुन जा रूट जे साॻिया आहिनि, त जेका अस्पताल में स्टरलाइज़ेशन आहे उहा सही न आहे या सिरिंज जेका उहा साॻी इस्तेमालु कई इन करे इहा बीमारी वधी रही, इहा ॻाल्हि सही आहे? अस्पतालनि में इन तरफ़ तवजो नथी ॾिनी वञे? त ॾिसो, वॾनि अस्पतालनि में त इन्हनि जो ख़ासि ख़्यालु कयो वेंदो आहे त स्टरलाइज़ ऐं ॿी शयूं कयूं वञनि, पर आम क्लिनिक्स आहिनि पेरिफेरी में जिथे डॉक्टर्स बि कमु न करे रहिया आहिनि, कॾहिं कॾहिं तव्हां ॾिठो आहे त आम हेल्थ केयर वर्कर बि इहे कमु करे रहियो हूंदो आहे, त उन में अहिड़ी कंडीशन्स में जेकॾहिं हिकिड़ी सिरिंज हिकिड़े माण्हू खां वधीक मल्टीपल माण्हुनि खे साॻी सिरिंज सां दवा ॾिनी वई या ॿिए कंहिं सबब जे करे उहा सिरिंज इस्तेमालु थी, त उन में तमामु घणा चांसिस आहिनि त उहा इन्फेक्शन फैलिजी वञे। ऐं इहो हिकिड़ो वॾो सबबु आहे जंहिंजे करे जेका आहे सो इन्फेक्शन हिकु माण्हू खां ॿिए खे लॻी वञे थी। माना इन तरफ़ तवजो ॾियणी पवंदी त हिकिड़ी सिरिंज जेका आहे उहा हिकु ई माण्हू ते इस्तेमालु थी। जी, ऐं तव्हां ॾिसो आम क्लिनिक्स में अक्सर को कंहिंखे धकु लॻी वञे नंढो हल्को फुल्को त उनजा टाका वग़ैरह बि लॻाया वेंदा आहिनि। हा, बिल्कुलु। उन में तमामु घणे ख़्यालु करण जी ज़रूरत आहे। अगरि स्टरलाइज़ क़िस्म जो जेको आहे सो शइ यूज़ न थी त उन में पोइ उन सिर्फ़ु सिंपल टाका लॻाइण सां बि जेको आहे सो इन्फेक्शन हिकिड़े माण्हू खां ॿिए माण्हू में लॻी सघे थी।
अक्सर ॾिठो वियो आहे त जेके असांजो फैमिली फिजिशियन डॉक्टरनि या जेके बि या डेंटल प्रोसीजर हा कराइण डेंटल वारा आहिनि, प्रोसीजर ॾंद प्रोसीजर। त उते इन इहा माना रिपोर्ट थियो आहे त हिकिड़ी सिरिंज मुख़्तलिफ़ मरीज़नि ते इस्तेमालु कई वेंदी आहे, पर कुझु माण्हुनि जो चवण आहे त असां नई सिरिंज बि इस्तेमालु कयूं था पर शायदि उहे बि स्टरलाइज़ न आहिनि, ईअं बि चयो वञे थो। नई सिरिंज अगरि पैक थियल सिरिंज आहे, इहो कोशिशि करणु घुरिजे त आम माण्हू जॾहिं बि पंहिंजो को बि टेस्ट कराइण वञे थो या दवा लॻाइण वञे थो त ॾिसे त जेका सिरिंज हुनखे लाइ यूज़ थी आहे छा उहा पैक थियल सिरिंज हुई या न हुई। जेकॾहिं उहा पैक थियल सिरिंज हुई हुनजे अॻियां खोले ऐं पाण खे लॻाई वई आहे सुई त पोइ ऑब्वियसली उन में चांसिस कोन हो, उन में चांसिस घटि हूंदा आहिनि। अच्छा, हेपेटाइटिस बी या सी में हिकिड़ो वॾो मसइलो आहे त जॾहिं बि कंहिं इंसान जे जिस्म में दाख़िल थींदो आहे त इहो जल्दी ज़ाहिर न कंदो पंहिंजूं निशानियूं, पोइ 4 साल कॾहिं 5 साल कॾहिं 10 साल खां पोइ ज़ाहिर थींदो आहे, छो? अच्छा, हेपेटाइटिस जेको आहे सो बी ऐं सी घणो करे हालांकि वायरल डिज़ीज़ आहे जी, वायरल इन्फेक्शन आहे। ईअं बि थी सघे थो त उन्हनि खे सभु उहे अलामात थियनि जेके हेपेटाइटिस ए या ई जे करे थींदियूं आहिनि, जहिड़े तेज़ बुखार थियणु, साई थियणु, पेट में सूर, उल्टी, ॿिन्ही में थी सघे थी। पर काफ़ी परसेंट, घणनि परसेंट चांसिस पेशेंट्स में इहो हूंदो आहे त इहो हेपेटाइटिस बी या सी जेका आहे सो सिम्टम्स या अलामात ज़ाहिर न कंदी आहे, यानी जिस्म में वायरस मौजूदु हूंदो आहे पर साई न थींदी या बुखार न थींदो, पेट में सूर, उल्टी, जेको एक्यूट जंहिंखे असां सिम्टम्स चवंदा आहियूं उहे न थींदा। उहे न थियण जे करे ई जेको आहे सो इहो वॾे में वॾो मसइलो इहो ई आहे, उन जे करे आम माण्हू खे ख़बर पवे ई कोन थी त उनजे जिस्म में वायरस मौजूदु आहे। ऐं काफ़ी अरसे खां पोइ जॾहिं उन वायरस जे करे कॉम्प्लिकेशन थी वञनि थियूं त उन खां पोइ ख़बर पए थी त हाणे कहिड़ियूं कॉम्प्लिकेशन थी सघंदियूं, इहो वायरस जेकॾहिं डिघे अरसे ताईं हेपेटाइटिस बी ऐं सी जो जेकॾहिं कंहिं मरीज़ जे जिस्म में रहे थो उनखां पोइ कहिड़ियूं कॉम्प्लिकेशन थी सघनि थियूं, कहिड़ियूं निशानियूं थी सघनि थियूं? ॾिसो, हेपेटाइटिस बी ऐं सी जॾहिं कंहिं माण्हू खे थिए थी ऐं आम अलामात न आहिनि थियूं त उहो घणो करे वञी जिगर खे नुक़सानु पहुचाईंदियूं आहिनि। सो जिगर में कंटिन्यूअस रहण जे करे, उते इन्फ्लेमेशन जे करे, उन इन्फेक्शन जे करे आहिस्ता आहिस्ता जिगर जो पंहिंजा जेका हिसा आहिनि उहे डैमेज थियणु शुरू थी वञनि था, उहे सम्झो कि इन में नुक़सानु थी वञे थो ऐं फाइब्रोसिस थी वञे थो। फाइब्रोसिस जो मतिलबु इहो आहे त जिगर जी जेका नॉर्मल साइज़ आहे उन खां घटि थी वेंदी आहे, सुकिड़िजी वेंदो आहे जिगर। जिगर असांजे जिस्म में तमामु घणा कम कंदो आहे। हा, उनजो फंक्शन बि आहिनि, कहिड़ा फंक्शन हिकु ॿ ॿुधायो भला? जी, स्टोरेज कंदो आहे, खाधे जो जेके असां शयूं खाऊं था उनमें काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके स्टोरेज करे थो, रत खे साफ़ करे थो। उन जे अलावा बि काफ़ी उन जा फंक्शन्स आहिनि। उन मां खाधे जूं सम्झो कि असां जेके शयूं खाऊं था उहे सभु उतां हिकु दफ़ो मटे पोइ जिस्म में दाख़िल थियनि थियूं। सो जॾहिं उहो सुकिड़िजी वञे थो त उन जे बैक प्रेशर जे करे काफ़ी शयूं थी वञनि थियूं, जहिड़ो कि पेट में पाणी अची वेंदो। अच्छा, इहो बि थी सघे थो त असांजे खाधे जी नाली में जेके नसूं आहिनि उहे बैक प्रेशर जे करे या जिगर जे सुकड़ण जे करे उहे असरअंदाज़ थींदियूं आहिनि ऐं उहे सुॼी पवंदियूं आहिनि। ऐं उहे सुॼी पवण जे करे जेकॾहिं उहे ख़ुदा न ख़ास्ता कंहिं शइ जे करे फाटी पियूं, खाधे जे करे या खाइण जे करे या कंहिं शइ जे करे, प्रेशर जे करे, त उन मां रत जी उल्टी थियण जा चांसिस थी वेंदा आहिनि। उन जे अलावा इहो आहे त असांजो जिगर जे काफ़ी शयुनि खे फिल्टर कंदो आहे, साफ़ु कंदो आहे रत खे, उन में अमोनिया बि हूंदी आहे। सो जेकॾहिं उहो अमाउंट फिल्टर न थियो, उहे टॉक्सिन्स, उहे जेके शयूं हुयूं उहे जिस्म मां साफ़ु थी न सघियूं त उहे असांजे दिमाग़ खे असरअंदाज़ कंदियूं आहिनि ऐं उन जे करे बेहोशी थी सघे थी, पेरनि ते सोॼ अची सघे थी ऐं तमामु अगरि घणो अरसो थी वञे ऐं सिरोसिस बि थी वियो आहे त पोइ तमामु घणा चांसिस हूंदा आहिनि त अहिड़े पेशेंट्स में कुझु परसेंट पेशेंट्स में कैंसर बि थी सघे। कैंसर पर त जिगर जेकॾहिं ठीकु न आहे त जेके ज़हरीला मादा आहिनि उहे उते मौजूदु रहनि था, उहे असांजे मुख़्तलिफ़ असांजे खाधे जे निज़ाम खे बि डिस्टर्ब करे सघनि था? जी बिल्कुलु, असांजे खाधे जे निज़ाम खे डिस्टर्ब कंदो। अहिड़ा मरीज़ अक्सर असां वटि अची चवंदा आहिनि त असांखे बुख न लॻी रही आहे, वज़न घटि थियणु शुरू थी वेंदो आहे। अच्छा, हाज़मो हर वक़्तु ख़राबु थो रहे? जी, हाज़मो हर वक़्तु ख़राबु रहंदो। अच्छा, पोइ उन्हनि खे कीअं कंदो? जेकॾहिं को चए थो मुंहिंजो हाज़मो हर वक़्तु ख़राबु थो रहे, मूंखे बुख नथी लॻे, फुलनेस आहे, मतिलबु गैस्ट्राइटिस आहे, त पोइ छा उनखे तव्हां जिगर सां जोड़ींदा आहियो या इन्वेस्टिगेशन करे पोइ? जी बिल्कुलु, जिगर सां असां जोड़ींदा आहियूं। ऐं पाकिस्तान में छालाजो हेपेटाइटिस बी ऐं सी तमामु घणी फैलियल बि आहे। इन लाइ असांजी गाइडलाइंस में इहो बि आहे त हर माण्हू खे जेको पाकिस्तान में मौजूदु आहे ज़िंदगी में घटि भले उहा हेल्दी हुजे, सेहतमंद हुजे, उन खे को बि अलामात न बि हुजनि त उहो हिकु दफ़ो पंहिंजो पाण खे ज़रूरु स्क्रीनिंग कराए।
स्क्रीन कराए वठे ईअं रूल आउट करे त उनखे हेपेटाइटिस बी सी त मौजूदु न आहे जिस्म जे अंदरि बग़ैर कंहिं बग़ैर कंहिं मसइले जे बि। अच्छा, जेकॾहिं कंहिंजे जिस्म में बग़ैर कंहिं ॿी बीमारी जे करे ज़ाहिर थियो त हिन जे जिस्म में बी या सी मौजूदु आहे पर उन का अञा तकलीफ़ कोन्हे, छा उन दौरान उहो पंहिंजो इलाजु कराए सघे थो उन वायरस जो? जी बिल्कुलु, हेपेटाइटिस बी ऐं सी ॿिन्ही जा इलाज मौजूदु आहिनि। न मतिलबु ज़ाहिर थिए पर का निशानी कोन थी आहे अञा उनखे, मतिलबु वायरस ई मौजूदु आहे बस। अच्छा, जेकॾहिं कॉम्प्लिकेशंस न आहिनि थियूं या ॿी का अलामात न आहे, बुखार न आहे, साई बि न न आहे, आहे, पेट पर में सूर वायरस आहे, मौजूदु आहे। वायरस मौजूदु आहे त उनजा कुझु टेस्ट असां कंदासीं ऐं उन खां पोइ ॾिसंदासीं त उन मरीज़ खे इलाज जी ज़रूरत आहे या न। इलाजु थियण थी सघे थो? बिल्कुलु इलाज थी सघे थो ऐं इलाज में ठीकु थियण जा चांसिस तमामु घणा आहिनि। अच्छा, मरीज़ ठीकु थी वेंदो ऐं वायरस ख़तमु थी वेंदो। अच्छा, तव्हां छा था सम्झो त हेपेटाइटिस बी जेका हाणे कुझु घटी आहे या ख़तमु थी आहे या मरीज़ अञा वधीक अचनि पिया, छो त हेपेटाइटिस बी जी जेका वैक्सीन बि मौजूदु आहे त इनखे कुझु असां घटायो आहे इन ते जेका असांजा कंट्रोल प्रोग्राम बि हलनि था? जी, हेपेटाइटिस बी ओवरऑल अगर पूरे पाकिस्तान जी पॉपुलेशन के हिसाब से अगर असां ॻाल्हि कयूं या सिंधी पॉपुलेशन के हिसाब से ॻाल्हि कयूं त हेपेटाइटिस बी हेपेटाइटिस सी खां कंहिं हद ताईं घटि आहे। बी जा पेशेंट्स घटि आहिनि, सी जा पेशेंट उन खां डबल आहे। मतिलबु इहो शायदि जेका असां ॿारनि जे निज़ाम में जेका हेपेटाइटिस बी जी वैक्सीन आहे इन करे घटिया? हुए भी वायरस घटि आहे पूरे हिन में, उनजी फ्रीक्वेंसी जेका असां चवंदा आहियूं प्रेवलेंस जो फ्रीक्वेंसी चवंदा आहियूं उहा असां वटि घटि आहे ऐं इहो बि थी सघे थो त वैक्सीनेशन अवेलेबल आहे त उन जे करे बि छा EPI जे प्रोग्राम में बि वैक्सीन अवेलेबल आहे, ॿारनि खे वैक्सीन थिए थी या हामला औरतूं आहिनि उनजो टेस्ट थिए थो ऐं उन में बि जेको आहे सो अॻिते हली जेकॾहिं उनखे हेपेटाइटिस बी न आहे त उनखे वैक्सीन ॾेई सघिजे थी। सो अहिड़े तरीक़े आम माण्हू जी बि तवजह आहे, वञी ख़रीद करे बि वैक्सीन कराइनि, आम माण्हू जी बि तवजह आहे। सो मे बी इहो हिकिड़ो रीज़न थी सघे थो हेपेटाइटिस बी असां वटि घटि आहे, पर हेपेटाइटिस सी जा केसिस असां वटि घणा आहिनि, डबल आहिनि। उन पासे हेपेटाइटिस बी जेकॾहिं कंहिंखे थी वञे त उनजो इलाजु मौजूदु आहे? हेपेटाइटिस बी जो बिल्कुलु इलाजु मौजूदु आहे। हेपेटाइटिस बी जे लाइ डिफरेंट क़िस्म जूं गोरियूं इस्तेमालु कयूं वञनि थियूं ऐं उन सां मरीज़ ठीकु थी वञे। अच्छा, अॻे शायदि सिरिंज बि सुइयूं बि इस्तेमालु थींदियूं हुयूं? हेपेटाइटिस लाइ पहिरीं असां इंजेक्शन्स बि इस्तेमालु कंदा हुआसीं, सी जे लाइ बि ऐं बी जे लाइ बि काफ़ी अर्सो पहिरीं, पर बी जूं पहिरीं बि गोरियूं अवेलेबल हुयूं पर सी जूं पहिरीं गोरियूं अवेलेबल सही आहे। पर हाणे काफ़ी अरसे खां जेको आहे सो हेपेटाइटिस सी जे लाइ गोरियुनि सां बि इलाजु थिए थो। ज़बरदस्त मैडम, तव्हां सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो जारी आहे, अञा हेपेटाइटिस सी जे बारे में जेको सो डिस्कस कंदासीं या फैटी लिवर आहे उन ते, पर वक़्तु थियो आहे नंढे वक़्फ़े जो। नाज़रीन वटि हिकिड़ो नंढो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयो। अच्छा डॉक्टर साहब, तव्हां वक़्फ़े सां पहिरीं ॻाल्हि बि कई त हेपेटाइटिस बी जो इलाज बि आहे, पर छा इहो इलाजु ज़िंदगी भर हलंदो? हेपेटाइटिस बी जो जेकॾहिं पेशेंट खे जिगर ते असरु घणो थी वियो आहे त पोइ इन जो इलाजु घणो करे हाणे सॼी उमिरि हलाइणो पवंदो, सॼी उमिरि उनखे दवा खाणी पवंदी, पोइ नॉर्मल ज़िंदगी गुज़ारींदो? बिल्कुलु। उहो अच्छा, जेका हेपेटाइटिस डी आहे उहा उन मरीज़ खे थींदी जंहिंखे हेपेटाइटिस बी हुजे? जी बिल्कुलु, हेपेटाइटिस डी अलॻि सां नथी थी सघे। अच्छा, जेकॾहिं हेपेटाइटिस बी जो वायरस जिस्म में मौजूदु हूंदो त पोइ हेपेटाइटिस डी जो बि इलाजु मौजूदु आहे? जी, उन जो इलाज बि मौजूदु आहे। उन जो इलाजु थोरो सो ॾुखियो आहे। ॾुखियो इन पॉइंट ऑफ व्यू सां आहे जो उन में सभु मरीज़ ठीकु नथा थियनि। अच्छा, सो जेकॾहिं हेपेटाइटिस बी सां गॾु हेपेटाइटिस डी बि हूंदी आहे त उन जो इलाजु थोरो सो जा सक्सेस रेट जेको आहे सो घटि थी वेंदो, पर इलाजु आहे। बिल्कुलु इलाजु कराए सघे। अच्छा, हाणे अचो त हेपेटाइटिस सी जो, त हेपेटाइटिस सी जी वैक्सीन त कोन्हे, छा इन सूरत हाल में मरीज़ तव्हां वटि वधीक था अचनि हेपेटाइटिस सी जा? जी, हेपेटाइटिस सी जा पेशेंट तमामु घणा ईंदा आहिनि ऐं उन जो ऑब्वियसली इलाज बि मौजूदु आहे, त उन जे करे बि जेको असांजी क्लिनिक्स में चङो ख़ासो नंबर जेको आहे हेपेटाइटिस सी जो दवा जे लाइ मौजूदु हूंदो आहे। पोइ बसि हुनजो हिकिड़ी टेस्ट करे उनखे जेकॾहिं वायरस हुन जिस्म ते इलाजु कजे या बाक़ाइदे इन्वेस्टिगेशन जो हिकिड़ो प्रोटोकॉल आहे उहो मेंटेन करिणो पवंदो? असांजो हिकिड़ो प्रोटोकॉल आहे, असांखे इहो बि ॾिसणो हूंदो आहे त जिगर ते केतिरो असरु थियो आहे, त उन हिसाब सां वायरल लोड ॾिसंदा आहियूं। वायरल लोड ॾिसूं था, ॿिया बि रत जा टेस्ट आहिनि, ब्लड CP आहे, LFT आहे ऐं उन सां गॾोगॾु बी खे बि असां रूल आउट करे वठंदा आहियूं त ख़ुदा न ख़ास्ता अगरि सी जिस्म में मौजूदु आहे त बी त मौजूदु बि थी सघनि थियूं। जी बिल्कुलु, हेपेटाइटिस बी ऐं सी ॿई गॾु बि थी सघनि थियूं ऐं जेकॾहिं हेपेटाइटिस बी ऐं सी गॾु हूंदा त उनजो मतिलबु इहो आहे त उहो जिगर खे वधीक ख़राबु कंदा। सो इन लाइ जेकॾहिं का बि हिकिड़ी वायरल इंफेक्शन हूंदी आहे त असांजी कोशिशि हूंदी आहे त ॿिए खे बि रूल आउट करे वठूं। सही आहे। ऐं जेकॾहिं बी खे असां रूल आउट कयो आहे त ऑब्वियसली उन खे अगरि वैक्सीनेशन न आहे थी त असां उन खे पोइ वैक्सीनेशन बि ऑफर कंदा आहियूं। अच्छा, ठीकु आहे।
त इन तरीक़े सां उन जो उहो बि रूल आउट करे छॾींदा आहियूं। त हाणे हिन वक़्तु हेपेटाइटिस सी जो इलाजु मुकमल आहे सिर्फ़ु कंहिं इंजेक्शन जे ज़रिए या गोरियुनि जे ज़रिए कीअं आहे? जी, असां उनखे गोरियूं ॾींदा आहियूं 3 खां 6 महीननि जे ताईं, ऐं उन में मोस्टली तक़रीबन सभई, कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त को पेशेंट ठीकु नथो थिए, न त तक़रीबन सभई पेशेंट ठीकु थी वेंदा 6 महीने में ठीकु थी वेंदा। जी। पोइ छा उनखे डिपेंड दवा कंदो आहे, असांजो कुझु क्राइटेरिया आहे त केतिरनि खे असांखे 3 महीना ॾियणो आहे ऐं केतिरनि खे असांखे 6 महीना ॾियणो आहे। उन खां पोइ का इन्वेस्टिगेशन कराईंदो? बिल्कुल, उन जो PCR थींदो आहे ॿीहर सां, ऐं उन खे PCR ते नेगेटिव रिज़ल्ट्स अची वेंदा आहिनि। पोइ उहा दवा कंटिन्यू कंदो या बसि ख़तमु? न, उन जी दवा जो फिक्स पीरियड आहे, उहो ओतिरी कंप्लीट कंदो ऐं उन खां पोइ दवा, उन जो ठीकु थियण खां पोइ दवा खे ख़तमु करे छॾींदो। त पहिरियों छा पोइ हेपेटाइटिस बी या सी, बी त ख़ैर आई जिसमें उहा त ख़तमु न थी आहे, सी ॿीहर थी सघे थी, रिकरेंस आहे? जी, हेपेटाइटिस सी जो चांसिस वरी बि ॿीहर थियण जा ओतिरा ई आहिनि जेतिरा पहिरें दफ़े थियण जा चांसिस हूंदा आहिनि। अच्छा, जेकॾहिं कंहिं माउ खे हेपेटाइटिस बी आहे या सी आहे, छा उहा ॿार पैदा करे सघे थी? जी बिल्कुलु, उहा ॿार पैदा करे सघे थी, ईअं न आहे। छा सी में त तमामु घटि चांसिस हूंदा आहिनि त माउ खां ॿार खे जेको आहे सो इन्फेक्शन ट्रांसमिट थिए, पर बी में तमामु घणा चांसिस हूंदा आहिनि। बी में वर्टिकल ट्रांसमिशन जेका असां चवंदा आहियूं त माउ खां ॿार खे लॻण जी चांसिस आहिनि, उहे तमामु घणा हूंदा आहिनि। त उन जे करे उहे हामला औरतूं जिन खे हेपेटाइटिस बी, एक्टिव हेपेटाइटिस बी हूंदी आहे, उन्हनि खे सम्झो कि हमल जो जेको टियों हिसो हूंदो आहे, जंहिंखे 3rd ट्राइमेस्टर असां चवंदा आहियूं, उन में असां हुनजो ट्रीटमेंट करणु शुरू करे छॾींदा आहियूं हेपेटाइटिस बी जी। जी, मदर जी ट्रीटमेंट कंदा आहियूं, ऐं जॾहिं ॿार पैदा थींदो आहे त ॿार जी वैक्सीनेशन बि 2 क़िस्म जी वैक्सीनेशन थींदियूं आहिनि उन माउ खे जंहिंखे हेपेटाइटिस बी मौजूदु हूंदी आहे। त ॿार खे हिकिड़ो त हेपेटाइटिस बी जी आम जेका रूटीन जी वैक्सीन आहे उहा बि लॻाई वेंदी आहे। उन जे अलावा इम्यूनोग्लोबुलिन्स हूंदा आहिनि, उहे बि लॻंदा आहिनि, त जीअं जेकॾहिं माउ खां हुनखे ट्रांसमिट थी आहे त उहो उते रुकी वञे। अच्छा, वो हिकु दफ़ो ई लॻंदा आहिनि इम्यूनोग्लोबुलिन? हा, उहो उन जो हिकिड़ो प्रोटोकॉल आहे, उहो ॿार जी पैदाइश खां पोइ लॻंदो आहे, उन खे माना वरी पोइ हर नाहे लॻंदो। हर न लॻंदो, मतिलबु इन सां ॿार खे बचाए सघिजे, ॿार खे बचाए सघिजे थो। त अच्छा, त सम्झो त असां वटि जेके अक्सर असां वटि इहो मसइलो थींदो आहे, तव्हां वटि वॾी अस्पताल जी जिना में वेठा आहियो, त मरीज़ जेके आहिनि हेपेटाइटिस बी जा ख़ासि तौर ॾाढो लेट ईंदा आहिनि, जॾहिं उनखे का कॉम्प्लिकेशन हूंदी आहे। जी जी, उल्टियूं पियूं थियनि, रत जूं उल्टियूं पियूं अचनि, पेट में पाणी अची वियो आहे, अहिड़ा मरीज़नि खे बचाए सघिजे थो? हिननि जो इलाजु बहितरु आहे या इन्हनि खे सिर्फ़ु दवाउनि ते हलाए सघिजे थो? उन में 2 क़िस्म जा पेशेंट्स हूंदा आहिनि। हिकिड़ा उहे पेशेंट्स आहिनि जंहिंमें लिवर ट्रांसप्लांट थी सघे थो, माना लिवर तक़रीबन ख़तमु थी वियो ईअं सम्झो? जी, न सिर्फ़ु ख़तमु थियण जी ॻाल्हि न हूंदी आहे। जेकॾहिं उन में कुझु कंडीशन्स आहिनि जंहिंमें असां ॾिसंदा आहियूं त जेकॾहिं हिन में लिवर ट्रांसप्लांट थी सघे थो, यंग पेशेंट आहे जंहिंजो जिगर ख़राबु थी वियो आहे, त उन खे असां एडवाइस कंदा आहियूं त उहो लिवर ट्रांसप्लांट कराए। ठीकु आहे। जेकॾहिं लिवर ट्रांसप्लांट थियण वारी कंडीशन न आहे, कैंसर बि आहे, या बिल्कुलु जिगर ख़राबु थी वियो आहे, एज वधीक आहे, त अहिड़े पेशेंट्स में पोइ कंटिन्यूअसली ट्रीटमेंट ॾिनी वेंदी आहे। या पेशेंट अफोर्ड नथो करे सघे, या फैसिलिटी किथे अवेलेबल न आहे, ऐं ट्रांसप्लांट न थी सघियो आहे कंहिं बि सबब जे करे, त उन में पोइ असां उनखे कंटिन्यूअसली ट्रीटमेंट ते रखंदा आहियूं। जेकॾहिं हेपेटाइटिस बी जो पेशेंट आहे, इनखे सिरोसिस आहे, त उनखे हेपेटाइटिस बी जी ट्रीटमेंट बि हलंदी आहे, ऐं उन जे अलावा कॉम्प्लिकेशन्स जे लाइ बि ट्रीटमेंट हलंदी आहे। जंहिं कॉम्प्लिकेशन्स में पेशेंट जा चांसिस हूंदा आहिनि त हिनखे वधीक नुक़सानु पहुचंदो, जीअं रत जी उल्टी आहे या बेहोशी आहे, त उन खां बचाव जी स्पेसिफिकली असां कुझु दवाऊं ॾींदा आहियूं जंहिंसां चांसिस घटि थी वेंदा आहिनि, या कुझु प्रोसीजर्स कंदा आहियूं। प्रोसीजर्स जो मतिलबु इहो आहे त एंडोस्कोपीज़ थींदियूं आहिनि, या बैंड लाइगेशन सां, मतिलबु उन में अंदरि टाका लॻाए ऐं उन खे ख़तमु करण जी कोशिशि कंदा आहियूं। सो इहे कुझु तरीक़ा अहिड़ा आहिनि जंहिंमें पेशेंट जी पंहिंजी लाइफ जेका गुज़रे थी उहा बहितरु गुज़रंदी, उनखे कॉम्प्लिकेशन्स घटि थींदियूं, या कॉम्प्लिकेशन्स जे करे जेके ॿिया मसइला थियणा आहिनि उहे घटि थींदा। अच्छा, जेकॾहिं पेट में पाणी अची वियो, छा इन बीमारी खे या इन लिवर खे तव्हां रिवर्स करे सघो था, या इहा कॉम्प्लिकेशन पोइ रहंदी? ॾिसो, पेट में पाणी अचण जो रीज़न इहो हूंदो आहे त जिगर जेको आहे सो डैमेज थियो आहे। हाणे जिगर खे उन सिस्टम खे हलाइणो हुयो, न हलाइण जे करे पाणी में पेट में पाणी जमा थियणु शुरू थी वेंदो आहे। त जॾहिं इनिशियल शुरूआती स्टेज में पेशेंट ईंदो आहे त उनखे असां दवाऊं ॾेई उनजी पेट जो पाणी ख़तमु करण जी कोशिशि कंदा आहियूं। जेकॾहिं उन सां नथो ठीकु थिए ऐं घणो पेट में पाणी भरिजी वियो आहे त उनखे असां ड्रिप सां, सम्झो कि सुई सां, सिरिंज सां जेको आहे सो कढंदा आहियूं। उन जे अलावा बि कुझु प्रोसीजर्स आहिनि जेके जेकॾहिं बिल्कुलु इन्हनि शयुनि सां ठीकु नथो थिए मरीज़, त उहे प्रोसीजर कया वेंदा आहिनि।
जेकॾहिं पेशेंट यंग आहे त मां तव्हांखे उहा ई ॻाल्हि चवंदमि त जेकॾहिं यंग पेशेंट आहे उनखे सिरोसिस थियो आहे ऐं उहो अञा उन क़ाबिल आहे त उनजो ट्रांसप्लांट थी सघे थो, उनखे लिवर मिली थो वञे कंहिं पंहिंजी फैमिली मेम्बर्स खां या उन खां, त उनखे पोइ लिवर ट्रांसप्लांट करे ऐं जेकॾहिं कयो वञे त पोइ उन में उहे कॉम्प्लिकेशन्स जेके आहिनि सो काफ़ी हद ताईं रिवर्स थी वेंदियूं आहिनि। मां पाकिस्तान जी ॻाल्हि नथो कयां, पर छा दुनिया में लिवर ट्रांसप्लांट जी कामयाबी 100% आहे? न, दुनिया जी ॻाल्हि थो कयां। लिवर ट्रांसप्लांट जेके सुठा सेंटर्स आहिनि उन में उनजी सक्सेस तमामु घणी आहे। अच्छा जी, ईअं न 100% त कंहिं बि प्रोसीजर जो 100% न हूंदो आहे, पर जेके बि सुठो सेंटर आहे जिथे प्रॉपर तरीक़े सां प्रोसीजर कयो वियो आहे ऐं पेशेंट जेकॾहिं टाइमली प्रोसीजर करायो आहे, वक़्त सां प्रोसीजर थियो आहे त उन जा सक्सेस रेट तमामु सुठो आहे। तव्हां छा था सम्झो त दुनिया में या असां वटि असां हेपेटाइटिस जेके वायरल हेपेटाइटिस बी ऐं सी खे ख़तमु करे सघूं था या कंट्रोल करे सघूं था? ॾिसो, जेको एलिमिनेशन जेको टारगेट आहे उहो असां वटि इहो ई चयल आहे त 2030 ताईं हेपेटाइटिस बी ऐं सी खे जेको आहे सो दुनिया मां ख़तमु करण जो टारगेट आहे, पर ऑब्वियसली एतिरो लॻी न रहियो आहे। छा लाइ 2026 में त असां पहुची विया आहियूं, असां वटि अञा बि सिचुएशन में का एतिरी बहितरी न आहे आई। सही आहे। सो जेकॾहिं प्रिवेंशन जे बारे में अगरि असां ॻाल्हि कयूं, बचाव जे बारे में ॻाल्हि कयूं, अगरि उन ते असां फोकस वधीक कयूं ऐं माण्हुनि खे ॼाण ॾियूं, अवेयरनेस ॾियूं, जीअं तव्हांजो प्रोग्राम हींअर थी रहियो आहे, कहिड़े तरीक़े सां हेपेटाइटिस बी सी फैलिजी रही आहे, त अगरि असां पंहिंजो पाण खे बचायूं, वैक्सीन जो इस्तेमालु कयूं, त उन में पोइ उमेदु रखी सघिजे थी त अॻिते हली जेको आहे सो इन्हनि बीमारियुनि खां पाण खे बचाए सघिजे थो, पोइ हिनखे कंट्रोल करे सघिजे। कंट्रोल करे। अच्छा, लिवर जी ॿी जेका बीमारी आहे तव्हां ज़िक्र कयो फैटी लिवर, इहो छो थींदो आहे? फैटी लिवर जेको आहे सो जिगर में असां चवंदा आहियूं त स्टोरेज थींदी आहे उन शयूं, यानी उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जी शयूं स्टोर थींदियूं आहिनि, फैट बि स्टोर थींदो आहे, पर जॾहिं उनजी लिमिट वधी वञे त असां उनखे फैटी लिवर डिज़ीज़ चवंदा आहियूं। फैटी लिवर डिज़ीज़ घणो करे उन्हनि माण्हुनि में थींदी आहे जेके वज़न में वधीक हुजनि, थुल्हा हुजनि, उनजो खाधे पीते जो निज़ाम सही न हुजे, तमामु घणो ऑयल ऐं अहिड़े क़िस्म जी शयूं खाईंदा हुजनि, या कुझु बीमारियूं अहिड़ियूं आहिनि जीअं सम्झो कि डायबिटीज़ आहे, उन में चांसिस तमामु घणा वधी वेंदा आहिनि पेशेंट्स खे। कुझु पेशेंट्स अहिड़ा आहिनि जंहिंमें कुझु जेनेटिक डिसऑर्डर्स हूंदा आहिनि जंहिंजे करे बि जेको आहे सो जिगर में चर्बी जमा थियणु शुरू थी वेंदी आहे। सो लाइफ स्टाइल टॉप ते आहे, उन जे अलावा डायबिटीज़ आहे जेका पाकिस्तान में तमामु घणी बीमारी आहे। मां किथे ॾिठो पढ़ियो त जेके ॾिठो वञे त फैटी लिवर सननि ऐं नौजवाननि में मरीज़ बि अचनि पिया, तव्हां आया हूंदा काफ़ी, कंहिं बि एज में अची सघे थो। कंहिं बि एज में। ॿियो इहो त जेके माण्हू देरि सां सुम्हनि था, माना जेके माण्हू 12 बजे 1 बजे खां पोइ सुम्हनि था, त को हिकिड़ो अहिड़ो हार्मोन रिलीज़ थींदो आहे जेको 11 बजे खां पोइ जेके सवेर सुम्हनि था, त उहो लिवर खे जेके मुख़्तलिफ़ उन जा केमिकल उनखे बहितर कंदो आहे। पर जेके असां सॼी राति वेठा हूंदा आहियूं उन करे उहो हार्मोन रिलीज़ न थींदो आहे, इन करे फैटी लिवर। छा इन तरफ़ का रिसर्च आहे या तहक़ीक़ात हले थी? ॾिसो, लाइफ स्टाइल जेका आहे उन में अॻे असां सम्झंदा हुआसीं त सिर्फ़ु खाधो पीतो आहे या एक्सरसाइज़ आहे जंहिंखे असां हेल्दी लाइफ स्टाइल में काउंट कंदा हुआसीं। हाणे उन में कुझु ॿिया फैक्टर्स बि आहिनि। ॿिया फैक्टर्स इहे आहिनि त सुम्हणु वक़्त सां गॾु। वक़्त जो सुम्हण जो मतिलबु इहो ई आहे त 12 वॻे खां पोइ अगरि तव्हां सुम्हो था त उहो तव्हांजी जेका स्लीप जी जो क्लॉक आहे उहो डिस्टर्ब थींदो, जंहिंखे असां सर्काडियन रिदम चवंदा आहियूं बेसिकली। त उन्हनि पेशेंट्स में जेके उन्हनि माण्हुनि में जेके तमामु देरि सां सुम्हंदा आहिनि या पंहिंजी निंड जेका 7 खां 8 कलाक आहे घटि में घटि एतिरी हुअणु घुरिजे, उहा न सुम्हण जे करे उन्हनि जो कॉर्टिसोल लेवल वधियलु हूंदो आहे। यानी कॉर्टिसोल लेवल वधण जे करे जी उन वधण जे करे जेको आहे सो काफ़ी सारा मसइला उन्हनि खे थी सघनि था। उन में डायबिटीज़ जा चांसिस तमामु वधी वेंदा आहिनि उन्हनि माण्हुनि में जेके घटि सुम्हंदा आहिनि। उन्हनि में ब्लड प्रेशर थियण जा चांसिस थी सघनि था। उन्हनि में ऑब्वियसली जेको माण्हू पंहिंजे टाइमली न सुम्हंदो उन में ओबेसिटी जा चांसिस बि तमामु वधी वेंदा आहिनि, माना उन में थुल्हो थियण जा चांसिस बि वधी वेंदा आहिनि। सो इहे सभु फैक्टर्स अहिड़ा आहिनि। सो निंड जो मतिलबु आहे त वक़्त सां खाधो खाइजे, वक़्त सां जेको सो सुम्हिजे, छो त जेकॾहिं खाधे जा टाइम बि चेंज कंदा त पोइ तव्हां प्रोफेसर मेडिसिन ऐं गैस्ट्राइटिस जा मरीज़ तव्हां वटि केतिरा था अचनि। उन्हनि जो इहो ई सबबु आहे त वक़्त सां खाधो नथा खाइनि, इन करे उन्हनि जो हाज़मो हमेशह दुरुस्त नथो रहे। गैस्ट्राइटिस जा पेशेंट? हा,
खाधो वक़्त सां न खाइण सां बि पेट ख़राब थी सघे थो? जी बिल्कुलु उन सां थी सघे थो ऐं गैस्ट्राइटिस जा ॿिया बि काफ़ी सबब हा, आहिनि। पर मेन सबबु इहो आहे इहो बि थी सघे थो इहो बि थी सघे थी सघे थो अच्छा, या एसिडिटी वारो फूड अहिड़ो खाइणु जेको चर्बी वारो आहे जेको या मानी खाई फौरन सुम्ही पियो माण्हू या को अहिड़े जीअं क़िस्म जी शयुनि देरि सां सां थी अचनि था त पोइ उहो इन करे बि जेको मैदे ते असरु त पवे थो न? जी बिल्कुलु त इन मतिलबु जेको निज़ाम आहे कुदरत जो उनजे मुताबिक़ हलणु घुरिजे, हलणु घुरिजे। तव्हांजो इहो ई चवणु आहे न? जी बिल्कुलु। अच्छा, हाणे फैटी लिवर जो को इलाजु आहे? जी फैटी लिवर में काफ़ी शयूं आहिनि। फैटी लिवर असां उनजी स्टेज खे ॾिसंदा आहियूं। आम माण्हुनि खे फैटी लिवर चवंदो आहे, पर असां उन्हनि जी स्टेजिंग खे ॾिसंदा आहियूं त जिगर में चर्बी केतिरी आहे ऐं कंहिं लेवल ते पुगी आहे, छा उन में इन्फ्लेमेशन थी आहे या न आहे थी। अच्छा, इन्फ्लेमेशन थी सघे थी? जी इन्फ्लेमेशन थी वेंदी आहे जेके असां नैश चवंदा आहियूं ऐं इन्फ्लेमेशन खां पोइ वरी इनिशियली त असां उन्हनि खे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन एडवाइस कंदा आहियूं। वज़न घटि करण लाइ चवंदा आहियूं, एक्सरसाइज़ लाइ चवंदा आहियूं, डाइट जेका आहे सुठी खाइण लाइ चवंदा आहियूं जंहिंमें चर्बी वग़ैरह जो इस्तेमालु घटि हुजे। जेकॾहिं कोलेस्ट्रोल उनमें कुझु शयूं टेस्ट कंदा आहियूं, कोलेस्ट्रोल वधियल त न आहे ऐं शुगर जो मरीज़ त न आहे, ब्लड प्रेशर जो मरीज़ त न आहे, इन्हनि सभिनीनि शयुनि खे कंट्रोल कंदा आहियूं, बीमारियुनि खे कंट्रोल कंदा आहियूं। जेकॾहिं इन्हनि शयुनि सां ठीकु थी वञे थो पेशेंट त सही आहे, न त उन खां पोइ जेको आहे सो दवाऊं इस्तेमालु थियनि थियूं। अच्छा, सुई जे इंजेक्शन जी सूरत में या गोरियुनि जी सूरत में? टैबलेट्स आहिनि, इंजेक्शन्स बि कुझु आहिनि, वाइटामिन ई बि सिंपली ॾिनो वेंदो आहे कंहिं हद ताईं। ऐं उन जे अलावा जेकॾहिं नैश थी वियो आहे त उन लाइ कुझु ॿियूं दवाऊं अची वियूं आहिनि हाणे मार्केट में जेके उहे इस्तेमालु कजनि थियूं। ऐं जेकॾहिं वज़न वधीक आहे ऐं घटि न करे सघी रहियो आहे त वज़न घटि करण जूं दवाऊं ॾेई बि कोशिशि कई वेंदी आहे त उन खे रोकियो वञे। ख़तमु करे सघिजे थो? जी बिल्कुलु, रिवर्स बि थी सघे थी ऐं कंट्रोल बि थी सघे थी। अच्छा, तव्हां छा थो सम्झो त जिगर जी जेके बीमारियूं फैटी लिवर या वायरल डिज़ीज़ आहिनि जेके बि, इन्हनि सभिनि जो जेकॾहिं वक़्तु सर को मरीज़ अचे त इलाजु मौजूदु आहे? जी बिल्कुलु। जेकॾहिं हेपेटाइटिस बी सी, तॾहिं असां चऊं था त पाकिस्तान में हर माण्हू खे पहिरीं स्क्रीन कराइणु घुरिजे, पंहिंजो टेस्ट हूअं ई कराए छॾणु घुरिजे त बी सी त न मौजूदु आहे जिस्म में। जेकॾहिं बी सी मौजूदु आहे त उन खे टाइमली अगरि जिगर डैमेज न आहे थियो ऐं उनजो इलाजु कयो आहे त न सिर्फ़ु बीमारी बि जिस्म मां ख़तमु थी वेंदी, कॉम्प्लिकेशन थियण जा चांसिस बि घटि आहिनि ऐं ॿियनि खे ॾेई फैलाइण खां बिल्कुलु फैलाइण खां बचाए सघंदो। बल्कि इम्पॉर्टेंट शइ त इहा आहे त जेकॾहिं जिगर ते असरु थियो बि आहे ऐं तव्हां उनजो बर वक़्तु इलाजु करायो आहे त उहो जिगर जो जेको असरु जिगर ते थियो आहे उहो बि कॾहिं कॾहिं इनिशियल स्टेजिस में रिवर्स थी सघे थो। पर इनखे मतिलबु असांखे लापरवाही न करणु घुरिजे? बिल्कुलु लापरवाही न कराइणु घुरिजे, टेस्ट कराइणु घुरिजनि ऐं जेकॾहिं को अहिड़ो मसइलो आहे त उनजो इलाजु कराइणु घुरिजे। अगरि तव्हांखे हेपेटाइटिस बी या सी कंहिंखे मौजूदु आहे जिस्म में त उनखे पंहिंजे फैमिली मेंबर्स जो बि टेस्ट कराइणु घुरिजे। हा, अच्छा थी सघे थो उन्हनि खे बि थी सघे। ॾाढो सुठो डॉक्टर साहिबु, तव्हां ॾाढी ज़बरदस्त ॼाणी जिगर जी बीमारियुनि जे हवाले सां, आलमी ॾींहं जे हवाले सां मैसेज छा हूंदो, पैगाम पंहिंजे माण्हुनि लाइ? जी मुंहिंजो पैगाम बसि इहो ई आहे त हेपेटाइटिस सी वारे ॾींहं ते असांजो मेन मक़सदु इहो ई आहे त हेपेटाइटिस जे बारे में तव्हांखे ॼाण ॾियूं त सभिनी खां इम्पॉर्टेंट शइ इहा आहे त हेपेटाइटिस को न सिर्फ़ु पाण खे बचाए सघिजे थो, बल्कि हेपेटाइटिस जो इलाज बि मौजूदु आहे। त कोशिशि कयो त बीमारी थिए ई न। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता बीमारी थी वई आहे त पोइ उन खां टाइमली उनजो इलाजु करे पंहिंजो पाण खे बचाए सघिजे थो ऐं सिहतमंद ज़िंदगी गुज़ारे सघिजे। वॾी महिरबानी डॉक्टर शबनम, तव्हां असां वटि आयो। नाज़रीन, असांजे मौज़ूअ महिमान प्रोफेसर ऑफ मेडिसन डॉक्टर शबनम असां सां गॾु ॾाढी ज़बरदस्त ॼाण ॾिनी त जिगर जी बीमारियुनि खां बची बि सघिजे थो। उनजे इलाज जा बि ॾाढा सुठा तरीक़ा मौजूदु आहिनि। पर छा आहे त असां सभिनी बीमारियुनि में, रुॻो जिगर बीमारियुनि देरि सां डॉक्टरनि वटि वेंदा आहियूं, देरि सां उनजी चकास कराईंदा आहियूं, देरि सां उनजो इलाजु कराईंदा आहियूं। जॾहिं उनजी कॉम्प्लिकेशन थी वेंदियूं आहिनि त उन मरीज़ मां जान छॾणु ॾाढी मुश्किल हूंदी आहे। इन करे जेकॾहिं वक़्तु सिर असां कंहिं बीमारी जो इलाजु करायूं त उन बीमारी मां बि जान छॾाए सघूं था ऐं बहितर ऐं सुठी ज़िंदगी बि गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशपावर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।